जी अवां खे ॿुधायूं त असीं अॼु तालके गंबड़ जे कच्चे वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं, जिते सॼी सिंध में बरसातुनि खां पोइ सिंधू दरिया में जेका आहे उहा चाढ़ थी आहे। हिन वक़्तु पाणी जेको आहे उहो तमामु तेज़ी सां वधे पियो। कच्चे जा जेके आहिनि उहे तालके गंबड़ में 10 खां वधीक जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे जेको पाणी चौधारी जेको आहे उहो घेरे पियो आहे ऐं हिन वक़्तु उन्हनि ॻोठनि जा जेके रस्ता आहिनि उहे बंदि थी विया आहिनि। माण्हू जेके आहिनि उहे ॿेड़ियुनि ते चढ़ी करे पके जे तरफ़ अचनि पिया, पर हितां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे इंतज़ामिया हिन वक़्तु ताईं इहो नाहे ॿुधायो त कच्चे में जेका आहे उहा ॿोॾि अचे पई ऐं उहे माण्हू जेके आहिनि पंहिंजो पाण खे, पंहिंजे ख़ानदान खे या जेके उन्हनि जो घरनि में पियल सामान आहे उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ते जेको आहे ॿाहिरि कढनि। हिन वक़्त ताईं जेके माण्हू आहिनि कच्चे जा उहे उते जेके आहिनि पंहिंजे घरनि में वेठल आहिनि ऐं हिन वक़्तु इंतज़ामिया जेके आहिनि न वरी उन जे लाइ के ख़ासि उपाउ वरिता न उन्हनि खे हिन वक़्तु ताईं कोई इतलाउ ॾिनो आहे। ऐं अव्हांखे इहो बि ॿुधायूं त हिन वक़्तु जेको कच्चे में जेके माण्हुनि जा फ़सुल पोखियल आहिनि जंहिंमें कमंद जो फ़सुलु थी वियो, जूअर थी वई ऐं तिर थी विया। तिरनि जो जेको आहे हिते कच्चे में बम्पर फ़सुलु थींदो आहे। हिन ॿोॾि अचण जे करे काफ़ी माण्हुनि जा जेके फ़सुल आहिनि उहे पाणीअ जी लपेट में अची विया आहिनि। माण्हुनि जा जेके आहिनि उहे लखे रुपए जा हिन वक़्तु नुक़सानु थिए पियो। उनजे बावजूदि बि माण्हू जेके आहिनि उहे ॿाहिरि न पिया निकिरनि ऐं हिन वक़्तु जेके हितां जा ॻोठाणा आहिनि असां उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त ही जेका पाणी जेको हिन वक़्तु तेज़ी सां वधे पियो, गवर्नमेंट उन्हनि खे इन हवाले सां को इतलाउ ॾिनो आहे या न? अचो त उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था। हिन वक़्तु कंहिं बि क़िस्म जी का बि अहिड़ी मुहिम गवर्नमेंट जे तरफ़ां न हली आहे जो हिन ॻोठाणनि खे या कच्चे जे इलाइक़े में जेके हिन वक़्तु माण्हू या ॻोठाणा आहिनि 10-15 ॻोठनि खे को बि अहिड़ो इतलाउ न मिलियो आहे। जेको तालके गंबड़ सब डिवीज़न गंबड़ में जेके कच्चे जे इलाइक़े में ॻोठ आहिनि उन्हनि में राजो कलड़ो आहे, मोहम्मद उस्मान जतोई आहे, आचर जतोई आहे, मोहम्मद उस्मान नारे जो, बचल नारे जो, मौला बख्श नारे जो, खानन नारे जो ऐं ॿिया नंढा वॾा ॻोठ केतिरा ई आहिनि जेके हिन वक़्तु जेको आहे पाणी जे घेरे में आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे कंहिं बि क़िस्म जो का बि इंतज़ामिया हिन वक़्तु का बि अहिड़ी मुहिम न हलाई आहे जो उन्हनि खे कोई इतलाउ ॾिजे त पंहिंजो माल ढॻो या अनाज या सामान घर जो कढी कंहिं महफ़ूज़ हंधि निकिरी वञनि। अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी का बि तव्हांजे साम्हूं इहे घर जेके आहिनि उहे हिन पाणी जे लपेट में आहिनि। जेके साम्हूं तव्हां नज़र अचनि पिया ऐं जेके जूअर, वोण, ग्वार, तिर इहे हिन वक़्तु पाणी जी जेको आहे लपेट में अची विया आहिनि। इहे जेके आहिनि तबाह ऐं जेके ख़तमु थी वेंदा। इन्हनि जो कोई बि यानी बचा न आहे त इहे जेके बची सघनि न बचंदा। इहे अञा पाणी जेको रेलो अचे पियो ॿुधूं पिया त उहो 5 लखनि खां मथे आहे। त हिन वक़्तु ते कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो जेको बंदोबस्तु न कयो वियो आहे। हुकूमत खे घुरिजे त हिते जेके कच्चे में माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे उन्हनि जे लाइ हिकु आगाही मुहिम जेका आहे उहा हलाई वञे, उन्हनि खे आगाह कयो वञे त कच्चे में जेका आहे उहा वॾी ॿोॾि अचे पई ऐं जेके माण्हू आहिनि उहे पाण खे, पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजो माल ऐं घरनि में पियल जेको सामान आहे उहो महफ़ूज़ हंधनि ते जेको आहे मुंतक़िल कनि त जीअं उहे वॾी जेका तबाही थियण खां या वरी जेके माण्हू आहिनि उहे मुश्किलातुनि खां जेके आहिनि उहे बची सघनि। जी।